टंडो जाम मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त प्राइम मिनिस्टर टैलेंट हंट स्पोर्ट्स लीग जे सिलसिले में सिंध जे रेसलिंग टीम जी ट्रेनिंग टीम जे कोच मोहम्मद हसन ऐं मोहम्मद इकबाल जी निगरानी में ज़री यूनिवर्सिटी जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में जारी है। कैंप में लाड़काणो, सखर, शहीद बेनज़ीराबाद, कराची, हैदराबाद जा रांदीगर शामिल आहिनि। सिंध रेसलिंग टीम लाहौर में हायर एजुकेशन कमीशन जे सहकार सां वेटनरी यूनिवर्सिटी जे मेज़बानी हेठि थींदड़ पीएम नेशनल रेसलिंग में शिरकत कंदे टीम जे मैनेजर अनवर हुसैन खानज़ादा जे मुताबिक़ नेशनल लीग में पूरे पाकिस्तान इस्लामाबाद जो टीमूं शिरकत कंदियूं। नेशनल रेसलिंग जो पाकिस्तान जे तारीख़ में सभ खां वॾो स्पोर्ट मुक़ाबलो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।